बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो हारी हुयो जंहिं वटि हिकिड़ो घोड़ो हूंदो हुयो। हिकु ॾींहुं उहो हारी पंहिंजे घोड़े खे ज़मीन ते काहे वियो त जीअं हू ज़मीन में चरी सघे। हुन ज़मीन में चरण जे लाइ घोड़े खे छॾे ॾिनो ऐं पाण ज़मीन जे कम में मसरूफ़ थी वियो। घोड़ो चरंदे चरंदे वञी खूह में किरी पियो। उन ॿनीअ ते खूह हुयो। उन खूह में जॾहिं घोड़ो किरी पियो त हारीअ जॾहिं परे खां ॾिठो त भॼंदो आयो अची मथे खे हथ ॾेई बीही रहियो त हाणे छा कयां हिन खे कढां कीअं खूह मां। घोड़ो खूह में हलियो वियो आहे। सो जॾहिं घणो गौर वीचार कयईं त मुमकिन कोन थिए लॻो त इहो घोड़ो हाणे मां खूह मां कढी थो सघां। सो हारीअ सोचियो त घोड़ो हूअं ई हाणे पोढ़ो थी वियो आहे, इन जी ज़रूरत बि हूअं ई हाणे कोन्हे का, ऐं हिकिड़े ॾींहुं हिन खूह खे बि लटणो ई आहे, छो त हाणे पाणीअ जी बि खूह मां ज़रूरत कोन्हे, खूह पुराणो थी वियो आहे ऐं पाणीअ जी सहूलियत मौजूदु आहे। सो हुन बहितर इहो सम्झो त हिन खूह खे ई हाणे बंदि करे छॾिजे, लटे छॾिजे। सो ॻोठ वारनि खे सॾु करे वरितईं त यार मूंखे खूह लटरायो। माण्हू पहुता, हर कंहिं माण्हू जे हथ में बेलचा ऐं कोॾारियूं हुयूं ऐं माण्हू मिटी भरींदा उन खूह में उछलींदा पिए विया। किन किचिरो जेको बि हुयो, पलाल वग़ैरह जेके बि शयूं हुयूं त उहे खणंदा ऐं उन में उछलींदा पिए विया। जेॾीमहिल उन्हनि इहो अमल शुरू कयो ऐं घोड़े जे मथां मिटी पवणु शुरू थी त घोड़ो छंडको ॾेई मिटी पाण तां किराए पियो छॾे ऐं उन जे मथां वरी पेर ॾेई चढ़ी पियो बीहे। सो मिटी पवंदी वई, घोड़ो मथे ईंदो वियो, मिटी पवंदी वई, घोड़ो मथे ईंदो वियो। आहिस्ते आहिस्ते घोड़ो नेठि आख़िर मथे आयो। कुड़मीअ जो ॾिठो, हेठि हारीअ जो ॾिठो त हीअ छा, घोड़ो त मथे निकितो पियो अचे, हैरान थी वियो। बहरहाल उन्हनि पंहिंजे कम खे जारी रखियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे उहो खूह मिटीअ सां भरिजी वियो ऐं घोड़ो टप ॾे ॿाहिरि निकिरी पियो। जॾहिं सॼनि इहो लकाउ ॾिठो त घोड़ो ॿाहिरि निकिरी आयो त उहे सुन थी विया सफ़ा। घोड़े जी परेशानी खां वधीक उन्हनि खे परेशानी पई थिए त हीअ छा थी वियो, ऐं घोड़ो हिन तरह सां पंहिंजी जान बचाए वियो, छो त उहो मिटीअ खे किन खे दॿींदो पियो रहे, पाण खे छंडींदो पियो रहे, उन जे मथां चढ़ंदो पियो अचे त घोड़ो ॿाहिरि निकिरी वियो। सो दोस्तों इंसानी ज़िंदगीअ में बि असां सां मामलात ईअं ई आहिनि। असांखे माण्हू ताना बि ॾींदा, असांखे माण्हू दड़का बि ॾींदा, असांजे मथां तोहमतूं बि लॻाईंदा, इल्ज़ाम बि लॻाईंदा ऐं समूरो मुआशरती जेको बोझ आहे उहो असांजे मथां उछलींदा। का असांजी ग़लती न बि हूंदी तॾहिं बि माण्हू असांखे ग़लति साबित करण जी कोशिशि में ॾींहुं राति जुड़ियल रहंदा आहिनि ऐं इन कोशिशि में हूंदा आहिनि त कंहिं तरह सां हू असांखे नुक़सानु ॾेई सघनि, असांजी ज़ात खे नुक़सानु ॾेई सघनि, असांजी इज़त ते हमिलो करे सघनि ऐं असांखे नीच ऐं हीच ॾेखारण जी कोशिशि में ॾींहुं राति हिकु कंदा आहिनि। हाणे इहो असां ते दारोमदार थो रखे त असां उन किन किचिरे जेको इहो तोहमतुनि जो किन किचिरो आहे, इन किन किचिरे जे हेठां असां दॿिजी था वञूं या उन घोड़े वांगुरु पाण खे छंडे उन किचिरे जे मथां चढ़ंदे पंहिंजे पाण खे बुलंद मथे वठी था अचूं, बुलंदीअ ते चाढ़े था अचूं, त इहो असां ते मुनहसिर आहे। सो जॾहिं बि हिन ज़माने जूं तलख़ियूं, ज़माने जा ताना, ज़माने जूं तोहमतूं असांजे मथां लॻनि थियूं ऐं नाकामियूं असांजे मुक़दर में अचनि थियूं त असां उन्हनि नाकामियुनि ते, असां उन्हनि किन किचिरे ते मथां चढ़ंदे चढ़ंदे पाण खे दॿण खां बचायूं। असां ते इहो दारोमदार थो रखे त इहे असांखे जेके तंज़नि जा तीर, ताननि जा तीर लॻनि था, पथर असांजे मथां उछलाया वञनि था, त उन्हनि पथरनि जे हेठां असां दॿिजी था वञूं या असां उन्हनि जे मथां चढ़ंदे चढ़ंदे बुलंदी ते था अची वञूं। सो असांखे इहो करणु घुरिजे त असां माण्हुनि जे ॻाल्हियुनि खे छॾे, माण्हुनि जे ॻाल्हियुनि खे पंहिंजे पेरनि हेठां दॿे ऐं उन्हनि जे मथां चढ़ंदा अचूं ऐं असां पंहिंजी मंज़िल तरफ़ वधंदा रहूं। इहा ई असांजी कामयाबी आहे। उमेदु आहे त तव्हांखे अॼोकी वीडियो बि पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो। जेकॾहिं अव्हां ग्रुप हलायो था पंहिंजा फेसबुक जा त उन्हनि में बि शेयर करे छॾियो, वीडियो पेज हलायो था त उन्हनि में बि शेयर करे छॾियो, व्हाट्सएप वग़ैरह ते बि शेयर करे छॾियो त जीअं असांजी थोरी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां वधीक सुठे खां सुठियूं वीडियोज़ अव्हां जे लाइ खणी अचूं। ईंदड़ वीडियो में वरी मिलंदासीं। उन वक़्त ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾींदा। अल्लाह तव्हांजो ऐं असांजो हामी नासिर हुजे। आमीन। अल्लाह हाफ़िज़।